छप्पर नेठ त चेतियूं थींदो, छप्पर नेठ त चेतियूं थींदो, टक्कर आख़िर टर्न आहिनि, शाह जी धरती तोसां मुंहिंजा लिखियल मरणा पढ़णा आहिनि। अॼोकी सालगिरह जा मोर नसीर मेमन साहब ऐं मटियारी अवामी इत्तेहाद जा असांजा लीडर शौकत अबड़ो साहब, रशीद ॾेथो साहब, असांजो पिरी प्यारो सलीम सिंधी साहब, शकूर नाज़, अनवार अलक, अकबर अली खिदरी, रईस अब्दुल्ला, सूफ़ी गाज़ी, ग़ुलाम कादिर मेमण, हकीम नूह पोटो, निसार मेमण, रशीद रिंद, हमीदुल्ला, साजिद मिसरी साहब, आरिफ कोरिया साहब ऐं ॿिया हाला जा ज़िंदा दिल दोस्तो जीए सिंध हक़ मौजूद। सालगिरह रुगो हिकिड़े माण्हूअ जे ॼमण जो ॾींहुं कोन हूंदो आहे। सालगिरह माण्हू ॼमंदो आहे, माण्हूअ जी जेका हिते पहचान थींदी आहे, माण्हूअ जो तारुफ़ थींदो आहे, माण्हूअ जी जदोजहद थींदी आहे। हू जेको ॼमण खां वठी मरण ताईं हिन सोसाइटीअ में, हिन समाज में जेको किरदारु अदा कंदो आहे, उहा हुन जी हिस्ट्री, उहा हुन जी तारीख़, उहो हुन जो जदोजहद, उहा लिखी वेंदी आहे। उन करे हिकिड़ो माण्हू आयो, खाई पी हिन दुनिया में हलियो वियो, त पोइ उन में ऐं जानवर में को फ़र्क़ु कोन्हे। जानवरनि खे पाण चारो ॾियूं था, गाहु खारायूं था, खड़ कुतर ॾियूं था, खीर ॾियूं था, बसि। जेकॾहिं असां बचूं हिन दुनिया में खाई पी हलिया वञूं त असां में ऐं जानवर में फ़र्क़ु कोन रहंदो। इन करे इंसान अशरफुल मख़लूक़ात आहे। इंसान हिन दुनिया में तब्दीलीअ जी नवीद खणी आयो आहे। इंसान सूंह ऐं सचाईअ जो अलम बरदार आहे। उन करे उन जो किरदारु, उन जी पहचान, उन जी सुञाणप ऐं उन जो तारुफ़ हुजणु खपे। हिकिड़ा माण्हू वॾनि माण्हुनि जे कछुनि में लिखंदा आहिनि, उहो उन्हनि जो तारुफ़ हूंदो आहे। पर जेके माण्हू पाण जदोजहद कंदा आहिनि, पाण मैदान मल्हाईंदा आहिनि, उन्हनि जो पंहिंजो तारुफ़ हूंदो आहे। इन करे हर माण्हूअ खे पंहिंजी पहचान हुजणु खपे, उन जो तारुफ़ हुजणु खपे, जदोजहद हुजणु खपे त हीउ माण्हू हिन समाज में रुगो ईअं कोन ॼाओ आहे, पर हिन जो किरदारु आहे। उन करे असां दोस्तनि खे ही जेके सालगिरहूं ट्रिब्यूट इन करे था ॾियूं त हिन सालगिरह जे बहाने ते असीं गॾिबासीं, असीं वेहंदासीं, हिक ॿिए सां इलाइक़े जा, सोसाइटीअ जा, समाज जा पंहिंजा ॾुख ओरींदासीं। अॼु उन माण्हूअ जी सालगिरह आहे जेको सिंधूअ किनारे पैदा थियो हो, हाल कंडीअ में पैदा थियो हो, हाला पुराणा में पैदा थियो हो, जंहिंमें पहिरियों गज़ल गो शाइर पैदा थियो हो, जंहिंमें हफ़ीज़ कुरैशी पैदा थियो हो, जंहिंमें इरफ़ान मेहदी पैदा थियो हो, जंहिंमें केतिरा ओलिया पैदा थिया आहिनि। उन धरतीअ तां हिन माण्हूअ जनमु वरितो आहे ऐं ही बुनियादी तौर ते ज़मींदार घराणे सां वास्तो रखनि था, ख़ुशहाल घराणे सां वास्तो रखनि था। हिननि खे इहा ज़रूरत ई कोन हुई त ही ॾुख ऐं जदोजहद ऐं जाखोड़ में अचनि, पर हिन समाज जो, हिन सोसाइटीअ जो जेको दर्द हूंदो आहे, छो त जंहिं माण्हूअ में दर्द कोन्हे, जंहिं माण्हूअ खे ॿिए सां मोहबत कान्हे, जंहिं माण्हूअ खे हिन सोसाइटीअ में जीअण जो उत्साह कोन्हे, उन माण्हूअ खे हिते रहण जो को बि हक़ु कोन्हे। उन करे जॾहिं हिननि महसूसु कयो त असां जंहिं इलाइक़े में ॼावा आहियूं, जंहिं धरतीअ ते ॼावा आहियूं, जंहिं सोसाइटीअ में ॼावा आहियूं, उते ज़ुल्म जा कारा ककर आहिनि, उते जे माण्हुनि जा हक़ सलब थियनि था। उन करे बाबरनि कंडनि, छो त सियासत जेका आहे उहा बाबरनि कंडनि ते पेर रखण जे बराबरि आहे।
तव्हां ॾिसो त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो फाही चढ़ी वियो, नवाज़ शरीफ़ जलावतन थी वियो, सियासी जदोजहद आहे न, बेनज़ीर शहीद थी वई। उन करे हिन जदोजहद में माण्हू पंहिंजा जान जा नज़राना बि ॾींदा आहिनि। लतीफ़ सरकार चयो आहे त मरण मूंसी आओ त पुठीअ तो पंध कयो। जॾहिं तव्हां जदोजहद कंदव ऐं मौत सां अखियूं अखियुनि में मिलाईंदव त जेको आहे मौत तव्हांखे वेझो ईंदो ऐं उन ते सुवारी कंदो। इन करे माण्हूअ में एॾी हिमत हुजणु खपे, छो त लीडरशिप में जेकॾहिं फ़ैसिले जी कुवत न आहे, जेकॾहिं लीडरशिप में हिमत न आहे, डेर न आहे, त उनखे सियासत करण जो बि हक़ु कोन्हे। उन करे असांखे पंहिंजा फ़ैसिला पाण करणु खपनि, असांखे पंहिंजो मुक़दर बदिलाइणु खपे। अॼोके दौर जी सूरत हाल छा वञी बीठी आहे, असांजे ज़िले जी सूरत हाल छा आहे। असांजी कंहिंसां बि का सियासी दुश्मनी कोन्हे, छो त ज़ाती तौर ते असांखे हर माण्हूअ लाइ एतिराम आहे, मखदूम साहिब लाइ एतिराम आहे, सभिनि लाइ एतिराम आहे। असांजा हुननि सां इख़्तिलाफ़ आहिनि त उहे सियासी आहिनि। त बाबा तव्हीं माण्हुनि जे वोटनि ते चओ था त तव्हां फंड त माण्हुनि ते ख़र्चु कयो न। इस्पताल जी हालति छा आहे, रोडनि जी हालति छा आहे, भेटाईअ ते जेके 28 करोड़ रुपया आया उन्हनि जी हालति उहे किथां विया। त असीं चऊं था त हीउ करप्शन छाजे करे थो थिए, उहो इन करे थो थिए जो असीं जेके सियासी माण्हू आहियूं, असीं जेके पब्लिक आहियूं, जेकॾहिं असीं पंहिंजो फ़ैसिलो दुरुस्त करियूं, सही वोट सही माण्हूअ खे ॾियूं ऐं असेंबलीअ जे अंदरि असांजो सही जेको असांजो माण्हू जंहिंसां असीं ॻाल्हाए सघूं, जंहिंखां पुछी सघूं त बाबा असां तोखे वोट ॾिनो हो, तो असां लाइ कहिड़ो किरदारु अदा कयो। असेंबलीअ में सुते निंड कयई या असांजे मसइलनि ते ॻाल्हाई। उन करे सियासत इबादत आहे। हिते चयो वेंदो आहे त सियासत ख़राबु आहे, सियासत खेल आहे, खेल ॿेल कान्हे। सियासत सां समाज सुधरंदो आहे, सियासत सां सोसाइटी सुधरंदी आहे, सियासत सां समाज उत्साह पैदा थींदो आहे। इन करे ही सियासत इबादत आहे ऐं उहो तव्हां माण्हुनि जो हक़ु आहे। वॾो माण्हू इन करे थो सियासत करे त आउं पंहिंजा मफ़ाद कीअं सर्व कयां, पंहिंजा मफ़ाद कीअं पूरा कयां। असां सियासत इन सां करियूं त असीं पंहिंजे मज़लूम माण्हुनि जी निजात कीअं बैक करियूं, उन्हनि जा हक़ कीअं वठी ॾियूं। उन करे सियासत खे इबादत सम्झी, सियासत खे चैलेंज सम्झी ऐं उन में सही किरदारु अदा कयो। छो त जंहिं ॾींहुं इलेक्शनूं थींदियूं आहिनि त उन ॾींहुं को बि वॾेरो तव्हांजे हिन क्याड़ीअ ते गन कोन रखी बीहंदो आहे। तव्हांखे फ़ैसिलो करिणो आहे त असांजे मुस्तक़बिल जो अमीन केरु आहे ऐं जेके माण्हू अॻु में असां इलेक्शन में जिन खे वोट ॾिनो आहे उन्हनि जो किरदारु छा आहे, ॿिन्ही जी भेट करणी आहे। हाणे रहियो सूरत हाल मटियारी ज़िले जो, मटियारी ज़िले जी ॾाढी सूरत हाल ख़राबु आहे। हिते जो इंफ्रास्ट्रक्चर जेको आहे उहो तबाह आहे। लॉ एंड ऑर्डर जी सूरत हाल ॾाढी ख़राबु आहे। रोज़ चोरियूं, धाड़ा फुरियूं ऐं मनशात त ॼण सिंध हुकूमत को कसम खणी छॾियो आहे त माण्हुनि खे मवाली करिणो आहे। हिते चवनि था त 3 करोड़नि जी मनशात महीने में हले थी मटियारी ज़िले जे अंदरि। हाणे जॾहिं 3 करोड़नि जी मनशात रुगो मटियारी ज़िले में हले त ॿिए हंधि छा हूंदो शहर। ऐं आऊं वज़ीर आला जे ज़िले में वियोसि, उते हिकिड़े नंढड़े सां बेवाजी बि थी। साफ़ ई ॿुधाइनि पिया त साईं हिते पिया हालत ई आहे, ठरो अलाए छा छा। हाणे आसमान मां का बि मख़लूक कान ईंदी, ॻाल्हाइणो तव्हांखे पवंदो, कुछड़ो तव्हांखे पवंदो, जदोजहद तव्हांखे करणी पवंदी। तव्हांजे आॾो साम्हूं ग्वादर आहे, जॾहिं उते जा माण्हू, उते जे माण्हुनि तबलीग कई त 50 लख माण्हू गॾिया त हुकूमत झुकी न। ही पावर ऐं ताक़त माण्हू आहिनि। जॾहिं माण्हू उथी पिया त उनखे माण्हुनि खे केरु कोन थो रोके सघे। ख़ैर बख़्श मरीअ खां कंहिं पुछो, चई साईं तव्हां वटि अथनि जबल, असां वटि अथनि सवां मैदान, असीं कीअं विढ़ूं। चई भाउ जबल कोन विढ़ंदा आहिनि, विढ़ंदी गैरत आहे। जंहिं माण्हू में गैरत हूंदी उहो विढ़ंदो। उन करे असांखे पंहिंजे गैरत खे ऐं पंहिंजे अना खे मारणो कोन्हे। असांखे मुर्शिद लतीफ़ ॾस ॾेई विया, पोइ हीअं वैर बि विढ़, वैरनि साण विजूद जे। उन करे अॼु असांजो कन्वेनर वेठो आहे शौकत अबड़ो साहिबु, उनखे आउं रिक्वेस्ट कंदुसि। सलीम सिंधी असांजो लीडर उहो बि वेठो आहे, नसीर साहिब जी सालगिरह आहे उहो बि वेठो आहे। आउं चवंदुसि, गुज़ारिश कंदुसि हिन लीडरनि खे त मूवमेंट में अचो।
जदोजहद जे मैदान में बाक़ाइदे प्लान ॾियो। माण्हू मटियारी ज़िले जा वठिजी विया आहिनि, मंशात में वठिजी विया आहिनि, लॉ ऐं ऑर्डर जे मसइलनि में वठिजी विया आहिनि। सूरत हाल ख़राबु आहे। सो उन करे माठि करियां था मुशरिक़ थियां, कुछां था काफ़र, इन ई हवाई वर को सम्झे सचे ॾिनो। उन करे कुछड़ो पवंदो, ॻाल्हाइणो पवंदो। असांजा लीडर वेठा आहिनि, उन करे आऊं अॻे ई इलाही ॾाढी हणी हुयां। ऐं आख़िर में नसीर साहिब खे मुबारकबाद ॾींदुसि। ऐं तव्हां ॾिसो त ताज़ो हींअर बशीर साहिब खे नोटिस ॾिनो वियो आहे। अबा बशीर साहिब जो ॾोह कहिड़ो आहे जो हुन हिते जे हाकिमनि खे ग़लति कमु न कयो। मुल्क जे वज़ीर आज़म घुराए हुनखे चयो त तूं जेको आहे हिननि ते कूड़ा केस कर ऐं ठाहीं। त हिकिड़ो माण्हूअ जी ज़रूरत त ॾिसो न, मुल्क जे वज़ीर आज़म खे ख़बर आहे त मूंखे जेल में विझी सघे थो। चईंसि त जेकॾहिं ग़लति कम लाइ मुंहिंजो पीउ चवंदो न, ऐं उनखे जवाबु ॾेई छॾींदुसि, तूं केरु थींदो। जिन माण्हुनि में इहा डेर हुजे, जिन माण्हुनि में एॾी कुवत हुजे, इरादे जा पुख़्ता हुजनि ऐं हाउस खोले माण्हुनि जी नुमाइंदगी कनि, उहे माण्हू अॻियां आहिनि। उन करे तव्हां फ़र्क़ु रखो। मूंखे वरी हिकिड़ो लतीफ़ो बि यादि अची वियो आहे। हिकिड़ो वॾेरे वटि हूंदो हमरा, सो वॾेरो उन गारियूं ॾींदो, कुटींदो। हू अची फाथो न, मां छा करियां। पोइ नेठि अनवार इलाइक़े जहिड़े हेठि वियो, हू गारियूं ॾेसि, हू रुॻो चएसि साईं फ़र्क़ु थोरो आहे। हू कुटेसि, गारियूं ॾेसि, हू चएसि फ़र्क़ु थोरो आहे। नेठि हुनजे हाणे ॿुधाए, चई न साईं राज़ जी ॻाल्हि आहे, कोन ॿुधाईंदो। चई न ॿुधाए। चई पोइ मारींदे कोन? चई हा। चई साईं फ़र्क़ु हुयो आहे त तूं ॾाढे गारियूं ॾियां, दिलि में सभु ॾियईं थो। उन करे हिननि हरामियुनि खे गारियूं ॾियणु खपनि। उन करे फ़र्क़ु रखो, हलाली हरामी जी सिफ़बंदी कयो त पंहिंजो केरु आहे, पराओ केरु आहे। कुठ सुख वेॼनि, तन तबीब न गॾिया, ॾेई ॾंभ ॾॾनि, पाण ॾींहुं ॾुखियो। महिरबानी।